अॻु अजीब दौर हो, हर कंहिं घर में ज़रूरत जी शयुनि तौरु पींघो बि ज़रूरत सम्झी घर में रखियो वेंदो हो। जीअं कमकारनि खां फारिग थी घर भाती उन में वेही सुकून वठनि। घर में नंढड़ो ॿारु ॼाओ त उनजो मस्कन पींघो ई हूंदो हो। पींघा या हिंदोरा हर को पंहिंजे हाल सार वठी घर में रखंदो हो। आम माण्हू जे घरनि सादा पींघा जेके मक़ामी वाढनि जा ठाहियल हूंदा हुआ, जॾहिं त वॾनि माण्हुनि वटि झंडरी ते ठाहियल वॾा हिंदोरा हूंदा हुआ। हर को पंहिंजे हाल सारो वठी पंहिंजे घर में रखंदो हो। पींघे में हिकु तरफ़ शदीद गर्मी जी सूरत में लोॾा खाइण सां पुरफ़राहत हवा लॻंदी हुई, सुकून महसूसु थींदो हो। नंढा ॿार रांदि रूंद करे थकंदा हुआ त उन्ही खे पींघे में सुम्हारे लोॾिबो हो। पुरसुकून निंड जो मज़ो वठंदा हुआ। नंढड़े ॿार खे माइरूं पींघे में लोॾण सां गॾु मिठियूं लोलियूं ॾींदियूं हुयूं। उन माहौल जे सुकून जो अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे। वक़्त जा फेरा अजीब आहिनि। उहे पींघा आम घरनि मां कीअं ख़तमु थिया का ख़बर न आहे, पर मुंहिंजे ख़्याल में जीअं माण्हुनि जी दिलनि में सोड़ थियणु लॻी त आम घरनि मां पींघा बि विया। तमामु घटि घरनि में बाक़ी रहिया आहिनि। ग़रीब घरनि जूं औरतूं जिन वटि पींघा न हूंदा हुआ त कपिड़े जी पोती जा पलांद खट में ॿधी लोॾ ठाहे अॼु बि पंहिंजे ॿारनि खे उन में सुम्हारे लोली ॾींदियूं आहिनि त ॿारु पुरसुकून निंड करे वठंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में पींघे जो रवाजु घटि थियण जो हिकु सबबु त बिजली जे पंखनि जो आम थियण बि आहे, जंहिंजी हवा ते वेही सुकून वठिजे थो। ॿियो सबबु घर नंढा हुअण करे हाणे घरनि में पींघे रखण जी गुंजाइश बि न आहे रही। हाणे घर जी ज़रूरत में वॾियूं लोही पेतियूं ऐं अलमारियूं बि शामिलु थियूं आहिनि। हिकु कमरे हिकु ॿ खटियूं उन्हनि सां गॾु हिकु वॾी लोही पेती रखिजी वई त बसि ॿियो थियो ख़ैरु। पींघे रखण जी गुंजाइश किथे। हिंदोरा अॻूणे दौर में राणियुनि जी किरत में शामिलु हुआ, जंहिंखे शाह साहब पिणु सुर लैला चनेसर में बि ॻायो आहे। सिंधी ॿोली जे केतिरनि शाइरनि पींघे खे पंहिंजी शाइरी गीतनि में मुख़्तलिफ़ नालनि सां ॻायो आहे। किथे पींघो, किथे हिंदोरो ऐं किथे झूलणो लफ़्ज़ कत बांधल आहे। पींघे बाबति साईं फज़ल अहमद बचाणी साहिब बि पंहिंजे यादगिरियुनि जी किताब में तफ़सील सां लिखियो आहे। ॼण पींघनि सां वाबस्ता अहिड़ियूं यादगिरियूं रुॻो बचाणी साहिब जूं न पर असां सभिनी जूं थोरे घणे फ़र्क़ सां लाॻापियल आहिनि। बचाणी साहिब लिखे थो त पींघो या हिंदोरो हाणे जीअं पोइ तीअं माज़ी जी यादि थींदो वञे। जो न जायुनि में पींघो रखण जी गुंजाइश आहे, न माण्हुनि खे बि एॾी फ़राग़त ऐं फ़ुर्सत जो पींघनि में वेही पूर पचाइनि। हीअ हाणे जो दौरु आहे जंहिं आसास किथे। कॾहिं ग़रीब गुरबो बि पींघो रखी सघंदो हो। वॾी सरंदी वारनि वटि त वॾा वॾा तरह तरह ऐं डिज़ाइन जा पींघा हूंदा हुआ। किन वटि अञा ई झंडरी जा भांत भांत जे चिटनि गुलनि ऐं आरसियुनि सां तोड़े नवाणनि सां मढ़ियल बाक़ी घटि आमदनी वारा बि बबुर जा सादा सूदा पींघा ठाराए वठंदा हुआ। आसाइश साॻी, लोड साॻी, बाक़ी शौक़ु किथे घणो किथे थोरो। पींघो रुॻो आसाइश ऐं सहूलियत ई न हो, बल्कि शान ऐं नेक भक्ति जी निशानी सम्झिबो हो। दुआऊं के पींघे में लुॾण जूं बि मिलंदियूं हुयूं। जंहिं घर में सादो के ऊचो, नंढो के वॾो पींघो न हूंदो, उन घर खे ई बेफ़ैज़ सम्झिबो हो। पींघे में लुॾण सां जा आसीस थी मिले, उहा पींघे में लुॾण वारे खां ई पुछिजो। पींघे में लुॾण ऐं भले घोड़े जी सवारी हिकु ॻाल्हि हुई। पींघे में लुॾंदे लिखे न सघिबो, बाक़ी पढ़णु, खाइणु, पीअणु, सुम्हणु ऐं इस्तराहत वठण जो मज़ो ई पींघे में हो। हुए निंड अचे न अचे, पींघे जी हल्की लोड माण्हू लाइ मिसमर्ज़ जो कमु कंदी हुई। पूर ऐं ख़्याल पचाइण, आईंदे जा प्लान तयारु करण लाइ पींघो वॾी महमीज़ हो। चार चार ॿार पींघे में सुम्ही सघनि। बीमारनि लाइ त पींघे जी लोड फ़क़ीनि जी फ़र्क़ु करण जो सबबु बणिजे। ज़ाल मुड़ुस पींघनि में गोॾो गोॾे सां मिलाए मुहबत वंडण सां गॾु घर ॿार जे मुस्तक़बिल जो सिटराऊं ऐं सलाहूं कनि। इहे ॻाल्हियूं हींअर ड्राइंग रूमनि ऐं बेडरूमनि में किथे। रुठा बि पींघे में परची वेंदा हुआ। कावड़ियल ऐं किरोधी माण्हू बि पींघे में वेठो त कावड़ ढरी। को ॾील ॾुकोयो बि पींघे में घड़ी पल लुॾियो त आनंद अची वेंदुसि। बेशुमार हुयूं पींघे जूं नेमतूं। फज़ल अहमद बचाणी साहिब पींघे जो ख़ूबियूं घणियूं ॻणायूं आहिनि।
पींघो सकाफ़त जो आइनेदार आहे। हिन दौर माण्हुनि जूं तरजीहात बदिलजी वियूं आहिनि। हाणे आम माण्हुनि वटि न पींघा रहिया आहिनि, न उन्हनि ॾांहुं कंहिंजो ध्यानु आहे। हाणे पैसे ऐं शौक़ु वारा माण्हू ख़रीद करे सघनि था। आम माण्हू अटे में क़ाबू आहे।